अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं हसन अब्बासी जेकर मुझे चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुझे चैनल के सब्सक्राइब कंदा, बेल आइकन के क्लिक कंदा, जेकर मुझी ऑडियो पसंद अचे तो उनके लाइक कंदा, कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे ख्वाबनगर, ताज़ियतनामा, मुसन्निफ़ महमूद मुग़ल, छपींदड़ अमरता पब्लिकेशन, अमरता छापघर हैदराबाद सिंध, छपराईंदड़ ढोल फ़कीर फाउंडेशन सिंध, छापो पहिरियों जनवरी 2023 ईस्वी। शागिर्द अब्दुल कदीर कंधर ऐं सैयद मुजतबा शाह। सब ठीक है। तेज़ बारिशुनि में तवील फ़ासिलनि जो पंधु संदसि महबूब तरीन शुगुल हूंदो हो। 2 साल अॻु उन ॾींहुं जॾहिं मकड़ा शाह जी लाहीअ तां संदसि वापसी काठ जे पेतीअ में थी हुई त बेएतबार ज़िंदगीअ जे नामहरीअ जूं सदाऊं फाड़ण लॻियूं हुयूं। हू जेको सदाईं चुस्त चालाक हिमतुनि सां पुर जोशीलो विलविलनि सां सथियल इएं कीअं काठ जे दॿे में लेटी पियो हो, जंहिंमें सिर्फ़ु हिकिड़ो फुट ज़रबिया फुट जो शीशो उहा तस्दीक करण लाइ फिक्स थियल हो त हाओ ही कदीर ई अथव। थधि में मारियल हिकु उभी माथिरीअ में हिकु वण जे हेठां पंहिंजी मख़सूस मुर्क सां अजल जो इंतज़ारु कंदड़, जंहिंजे जिस्म जे हर हिसे खे अज़ल खाई वियो हो, पर उन फुट ज़रबिया फुट शीशे जे टुकर मां संदसि मुख जी मुर्क न खसे सघियो। काठ जे उन पेतीअ सां गॾु काठ थियल खाते जो हिकु अमलदार बि कंध हेठि कयो आयो हो, जंहिं अलाए छो उहो मख़सूस जुमिलो ॻाल्हायो पिए त तॾहिं ते लड़ी अचिजे त खून बि मुआफ़ थी वेंदा आहिनि। काठ खाते जे उन अमलदार खे पंहिंजे खाते ते लॼ पे आई, पर उहा लॼ बि बिल्कुलु ईअं ई हुई जीअं काठ ते पाणी पवंदो आहे। हर काठ जे पाणीअ खे मोट अजीब हूंदी आहे। कुझु ॻरी सड़ी वेंदा आहिनि, कन में बर्दाश्त करण जी हिमत हूंदी आहे। बहरहाल सोन सुञाणणु शायदि सवलो हुजे, काठ बाबति कुझु चवण लाइ जनम घुरिजनि था। उहा ख़बर त काठ खाते वारनि खे बि आहे। असांजे ॻरियुनि विखियुनि सां गॾु कुल्हो ॾियण जे सफ़र में हू बि हलियो हो, ऐं खेसि बि उहा त ख़बर पइजी वई हुई त बहार रुतुनि में पुटनि जे लाशनि खे दफ़नाइणु कीअं हूंदो आहे। उनखां अॻु जो किसो बि अजीब हो। ट्रेनी फॉरेस्ट ऑफिसरनि जे उन जथे खे गुम थिए ख़तरनाक मुदत गुज़री चुकी हुई। मौसम नामहरबान हुई ऐं सख़्तु आज़माइश ते लथल हुई। जॾहिं हिननि जी ग़ैर हाज़िरीअ ते रड़वाको मचायो वियो त हिकिड़े बाला अमलदार बेहद इत्मीनान सां उहो जवाबु ॾेई चयो हो त सभु ठीकु आहे, हर को पंहिंजे पंहिंजे माॻ ते पहुतल आहे ऐं सभु कुझु रंगनि सां सिटियल आहे। हर ॿुधण वांगुरु असां बि उहा साॻी कैसेट ॿुधी पेरनि खे लोॾे आनंद वठो आहे। अज़ीज़ान मन जो इत्तेफ़ाक़ सां उन्हनि गुम थींदड़नि में हिकु बाअसर ख़ानदान जो नौजवान बि शामिल हो, जंहिंजे करे फड़फोट बची वई। अख बूट ऐं कन लाटार कंदड़नि ते जॾहिं दॿाउ पियो त सभु सचियूं थियूं। दूरबीनीअ सां खाईअ में वेठल वण जे हेठि अजल जी राह वरितल कदीर ऐं खांसि थोरो पर भरो सैयद मुजतबा शाह जा मढ़ नज़र आया। उहो अलमियो वरजायो वियो त उते पहुचण महाल आहे, मौसम जी सख़्ती आहे, धुंध गहरो आहे, पर मिटीअ जो पिनोड़ो जितां खयल हुजे उते मोटी त अचिणो आहे न। हिकु तवील इंतज़ार खां पोइ ख़ाक वञी आसूदाए ख़ाक थी। बहाना कहिड़ा बि हुजनि, शाह ऐं कंदर पंहिंजनि कूंदरनि खे मिटीअ हवाले ई करे आया। धुंध रुगो मकड़ा शाह ते न हो साईं, धुंध असांजे हरकतुनि ते पियल आहे। ग़फ़लतुनि जी हिकु गहरी चादर आहे जंहिं हेठि असीं लेटल आहियूं ऐं पंहिंजे अजल खां गाफ़िल आहियूं। वॾा भाषण वॾियूं तक़रीरूं करणु त असांजे ॾाए हथ जो कमु आहे। उन्हनि जे अमल करण लाइ असां वटि को बि हथु कोन्हे। भला जे सच ॻाल्हाइजे त कहिड़ी क़यामत ईंदी। पेट में रखियल कैंचीअ वारी शहज़ादीअ जो अंत नेठि बि मौत हो। उहो अंदाज़ो सिहत खाते सां लाॻापियल हर ज़ी शऊर करे सघियो, पर उन मौत जो इंतज़ारु करण खां सवाइ बग़ैर ॼाणण जे लाॻापियल महकमे जे वज़ीर संदसि हयातीअ में ई मौत ते इज़हार अफ़सोस करे छॾियो। बिल्कुलु ईअं ई जीअं शोगरान में ॿारड़ा मोटिया बि कोन हुआ ऐं उहो चयो वियो त सभु ठीकु आहे, हर को पंहिंजे पंहिंजे जाइ ते आहे ऐं महफ़ूज़ आहे। ईअं छो कंदा आहियूं असीं क़िबला? उहा कहिड़ी क़ुवत आहे जेका असांखे कूड़ ते कूड़ थी ॻाल्हाए ऐं असीं मुसलसल
उन ज़ोम में आहियूं त उहो फॿी वेंदो। हिकिड़ो भेरो माण्हू हिन दुनिया में अचे थो, वञण खां पोइ संदसि मोट नामुमकिनात में शामिल आहे। असांखे ख़बर आहे त उहो सभु थी वियो आहे, वञण वारो वञी चुको आहे। पोइ बि ईअं लागर्ज़ नमूने सां जिद छॾाइण में कहिड़ी कारकर्दगी कार फर्मा आहे। रोंदड़ अखियुनि, वरतल सीननि ऐं फत कंदड़ वजूदनि जी का बि चुरपुर असांखे सम्झ में नथी अचे। छा असांजे घरनि मां लाश कोन था निकिरनि? पंहिंजे सीने ते हथु हणणु ख़तमु थी वियो आहे छा? कदीर मुंहिंजे शागिर्दनि मां हो। हिन अंग्रेज़ीअ जा कुझु क्लास मूंखां वरिता हुआ ऐं कादिर कंधर जी नंढे भाउ जी हैसियत सां उहो सदाईं कंहिं मुंदल मसइले लाइ मूं वटि ईंदो हो। उहा बि वक़्त जी महिर आहे त संदसि अमड़ मूं लाइ माउ जो दर्जो रखे थी ऐं संदसि पेरनि ते हथनि जी सादत मूं बि माणी आहे। कादिर, मां ऐं न्याज़ सालनि जा साल गॾु रहिया आहियूं। उहो ज़मानो उहो आहे जंहिंमें कदीर जे वजूद ते मुछनि जी सावक शुरू थी आहे। माली हालतुनि जे पस मंज़र खे ॾिसी हू मुख़्तलिफ़ शोबनि में भॼ डुक कंदो हो। ट्यूशनूं, एक्स्ट्रा क्लास, हिन खे पढ़ाइणु, हुन जो को कमु करणु, शागिर्दनि जा वफ़द तयारु करणु, कोचिंग करणु, तमामु नंढड़ी उमिरि में उहो अलाए छा छा कंदो रहियो। हिकु मिसकीन वालिद जे उन फ़र्ज़ शनास पुटु नंढड़ीअ ॼमार में ई ज़िम्मेवारीअ जी भरी पंहिंजनि कुल्हनि ते खणी वरिती हुई। कादिर उन ज़माने में मेरान यूनिवर्सिटीअ में पढ़ंदो हो, न्याज़ नदीम सिंध यूनिवर्सिटीअ में हूंदो हो ऐं कदीर सभिनी खां नंढो स्कूल ऐं कॉलेज लताड़े आयो हो। सभिनी खां नंढो हूंदे बि हिन में का अहिड़ी ॻाल्हि हूंदी हुई जंहिंमें हू वॾो लॻंदो हो। मुंहिंजे ज़ाती ख़्याल में मनायता महिरबानो संदसि ज़िम्मेवारीअ जे अहसास ई खेसि हिकदमि वॾो बनाए छॾियो। हू हर कमु पंहिंजे कमाल अहसास सां कंदो ऐं शायदि उहा ई ॻाल्हि हुई जो नंढो हूंदे बि असां सां बर में अची वियो हो। मूंखे कॾहिं कॾहिं संदसि सवाल अजीब लॻंदा हुआ। हिकु उणतुण हुई संदसि अंदर में, का बेचैनी हर वक़्तु रक़्स कंदी हुई। हू अलाए केतिरियूं ॻाल्हियूं ॼाणणु चाहींदो जंहिंजा जवाब मूं वटि न हूंदा हुआ। शायदि खेसि किथे को खुटको हो त वटसि वक़्तु घटि आहे। माण्हू हलियो वेंदो आहे त अहिड़ियूं ॻाल्हियूं कयूं वेंदियूं आहिनि। हू हीअं हो, हूअं हो, ही ख़ूबी हुई मरऊम में, हू कमाल हो मंझसि। पर उते उहो बि न विसारणु घुरिजे त मुंहुं ते कूड़ न ॻाल्हाइबो आहे। कदीर वाक़ई कुदरत वारे पारां अजीब ज़हानतुनि सां ख़लकियो वियो हो। अहिड़ियूं ज़हानतूं जेके खेसि पंहिंजे हम उमिरनि में मथां ई जाइ ते बीहारींदियूं हुयूं। बहरहाल 2 साल थी विया आहिनि। पंहिंजे घर जी ॾेढी लताड़े खेसि 2.25 साल थिया। आख़िरी भेरो हू ॿियनि जे कुलनि ते आयो हो। उन्हनि 2 सालनि में 5000 रुपए जे नोटनि जी हिकु दस्ती ऐं हिकु नौकरीअ जो हमा हुन ख़ानदान ते जो हलंदो रहियो आहे। गफ़लतुनि जे ऊंदाहे में उहे वाइदा बि अज़ल अबद जियां गुम थी वेंदा ऐं हूअं बि का नौकरी या के लख रुपया माण्हूअ खे मोटाए नथा सघनि। मौत मकड़ा शाह ते हुजे या पंहिंजे घर जे बिस्तरे ते अचिणो सभिनी खे आहे, पर उहा ॻाल्हि अलाए छो असां सभिनी खां विसरी वेंदी आहे। कंहिं ॾाहे चयो आहे त मौत जवाननि खे ॻोल्हींदो आहे ऐं पौड़ा मौत जी ॻोल्हा में हूंदा आहिनि। जेके अख़्तियार जा धणी आहिनि उन्हनि खे उहो यादि रखणु वधीक ज़रूरी आहे, छाकाणि त जेका पुछा उन्हनि खां थींदी, अहिड़ी बेअख़्तियारनि खां किथां थींदी। तेज़ बारिशुनि में भॼण जो आशिक़ अब्दुल कदीर कंधर तेज़ कोहीड़े ऐं सर्द बारिशुनि में वण हेठि पंहिंजी अलविदाई घड़ियुनि लाइ मुंतज़िर रहियो। पंहिंजो थर्मास पंहिंजी कच्छ में रखी टंगूं सिधियूं कयूं, हू वण खे टेक लॻायो वेठो। अलविदाई लमन में संदसि निगाहनि उहे सभु मंज़र झटिया हूंदा जंहिंमें शयूं ब्लैक एंड वाइट थींदियूं आहिनि। पंहिंजी आम हयातीअ में हू सदाईं चवंदो हो सभु ठीकु आहे, छाकाणि त हू कॾहिं मायूस न थियणु चाहींदो। हाणे दिलि चवे थी त लिखिजे कदीर, तो वटि उन जुमिले जो मतिलबु कुझु बि हुजे, तुंहिंजे साहिबनि असांखे उन जो मतिलबु कुझु ॿियो सम्झायो आहे। यार तूं कोन आई त बचाए, हिते कुझु बि ठीकु न आहे। मौलाए कुल जलशानहू संदन मग़फ़िरत फ़रमाए ऐं बहितरीन जाइ इनायत करे, आमीन। छपियल जुमा 14 जुलाई 2006 ईस्वी। ब्रॉडकास्टर इमामदीन जमाली, अदा जमाली बि अलविदा चई वियो।
5 अगस्त 2006 ईस्वीअ ते संदन रिटायरमेंट जी तारीख़ तय थियल हुई ऐं उन ॾींहं ते असीं संदसि दोस्त संदसि रफ़ीक मरहूम इमामदीन जमालीअ जे टीजे ते वेठा हुआसीं। असीं केरु हुआसीं? उहे ई मातम कदे जा ॼातल चहिरा, पंहिंजे सीनियर ब्रॉडकास्टर, ड्यूटी ऑफिसर, अनाउंसर ऐं मुहसन जा साथी, इमामदीन जमालीअ जा जूनियर ऐं पोइ हमअसर जेको हर रोज़ु सुबुह महिराण जी इब्तिदा में पंहिंजे आवाज़ जी रस ओते असांजे हवाले माइक कंदो हो। जेतोणीकि ट्रांसमिशन जे हवाले सां सुबुह साझर खां मंझंदि जे 11 वॻे ताईं माइक्रोफोन संदसि जी निस्बत सां हूंदो हो, पर बहरहाल विच में असां जहिड़ा आवाज़ बि अची वेंदा हुआ जंहिंजे जिस्मनि सां हू भाकर ऐं गिराटड़ियूं पाए मिलंदो हो। कुर्ब ॾेई इज़तूं ऐं मान ॾेई माइक हवाले कंदो हो। 50 मिंटनि खां पोइ जॾहिं ॿाहिरि निकिरणु थींदो त बि ड्यूटी रूम जी दरीअ मां संदसि मख़सूस मुर्क ऐं हथ जो लोॾो अखियुनि में तस्वीर छॾे वेंदो हो। मुहबतुनि जी उहा वंड विरछ हर ॾींहं जी साथीअ में हिकु जेतिरी ऐं हिकु जहिड़ी ई थींदी हुई। इमामदीन जमाली ॼण मुहबतुनि जो सरवाणो, खेसि इश्क जी सरवाणीअ जो राज़ मालूम हुयो ऐं शायदि उहो ई सबबु हो जो असीं सभु उते हुआसीं। ज़ेब सिंधी, जिब्रान ज़ेब जो नंढो पुटड़ो, अमीन अरबाब, अली इमरान समूह, गुल कुंदर, अदी सलमा, गुलज़ार भेण, शमीम बांभण, यानी सुबुह महिराण जो तक़रीबन समूरो आवाज़ जो अमलो उते हो। मथां वरी प्रोड्यूसरनि ऐं अली अकबर हिंगोर जो गुलज़ार मला ऐं साईं अली नवाज़ ख़ासि ख़्याली साहब हुआ जेके असांजा प्रोग्राम्स मैनेजर पिणु आहिनि। रिसेप्शन ते वेहंदड़ अकबर बलोच बि हो त सिक्योरिटी इंचार्ज अब्दुल अज़ीज़ साहब बि, सदाकार मोहम्मद बख्श दाऊद पोटरो बि हो त स्टूडियो कमिश्नर शाह नवाज़ बि ऐं अनाउंसरनि मां वरी सनाउल्ला विस्तड़ो हुआ ऐं हाणे वण जी काठी त मौजूदु हुई, पर हेॾे अज़ीम इदारे खे पंहिंजी हयातीअ जा 35 साल अर्पींदड़ हिकु मोतबर आवाज़ खे ख़राज अक़ीदत ॾियण लाइ सिर्फ़ु उहे 16 माण्हू हुआ। शायदि ॿियनि वटि मसरूफ़ियत जो ॿियो को जवाज़ हो ऐं जवाज़ त असांजे उन्हनि सरमोड़ सहाफ़ियुनि वटि बि अलाए कहिड़ो हो जो मंता जे मैदान जे हिन अहम वजूद जी वफ़ात जी ख़बर सिंगल कालम में बि न अची सघी हुई। जिते हर 3 टामणीअ जी 80 साला कंहिं ॾाॾी नानी जी वफ़ात ते 2 कालम लॻनि था, उते शायदि हिन ख़बर जे ॾियण जी का ज़रूरत ई कान हुई। हूअं बि अख़बार वारा भला उहे ख़बरूं छो ॾियनि जॾहिं पंहिंजो इदारो ई इत्मीनान सां सर्द महरीअ जी चादर ढकियो सुतो पियो आहे। जेकॾहिं पराओ उस में मारे सघे थो त पंहिंजे वरी छांव में न मारण जो को कसम खंयो आहे छा? केॾांहुं वञूं साहिबाने ज़माना? वींदड़नि जी लिस्ट डिघी थींदी वञे ऐं इंसानियत, मुहबत, इख़लाक़ ऐं क़दुरु असांजे हथनि मां निकिरंदा पिया था वञनि। रेडियो पाकिस्तान हैदराबाद ते कहिड़ो अहिड़ो वजूद आहे जंहिंखे उन नाले जी ॼाण न हुजे? अहिड़ो कहिड़ो को सहाफ़ी आहे जेको नशरियात सां सलाड़ियल हुजे ऐं जमाली साहब खे न सुञाणंदो हुजे? हिते जा त दरो दीवार संदसि सिक ऐं कुर्ब जा ढुक भरींदा हूंदा। हितां जे भितियुनि खां बि असीं विया आहियूं छा? कमाल माण्हू हो। आवाज़ जे सूंहं खां वधीक संदसि दिलि जी सूंहं नज़र ईंदी हुई। चांडोक्य जे लहरुनि ते अक्स जियां संदसि आवाज़ जो मेठाज गज़ब जो हूंदो हो। इमामदीन जमाली उन्हनि साहिब फ़न वजूदनि मां हिकु हो जंहिंजो शीन काफ़ ऐं लहजे ऐं अदायगीअ जी ज़ेरो ज़बर कमाल दर्जे जी हूंदी हुई। संदसि गरो पर शफ़ीक आवाज़ रेडियो जी सुञाणप जो हिकु अलॻि अंग हुयो। सांदहि एतिरा साल खेसि मुसलसल ॿुधण खां पोइ बि असां जूं समातूं जेकॾहिं अणॼाणाईअ जो अहिड़ो सलूक कनि त दुनिया अलाए कहिड़ी कुंड में लेटण वारी आहे साहिबो। संदसि तवील कैरियर में कॾहिं बि रेडियो जे कंहिं बि अमलदार, सदाकार, फ़नकार सां अदा जमालीअ कॾहिं बि ॿाड़ो कोन ॿोलियो। उहे सभु जेके माइक्रोफोन ते ख़ूबसूरत ऐं पको ॻाल्हाइनि था ऐं माइक्रोफोन ऑफ थींदे ई जॾहिं उहो लहजो बदसूरत थिए थो ऐं कची गुफ़्तगू शुरू करे थो, से
चङीअ तरह ॼाणनि था त ऑफ दी माइक बि जमालीअ जी गुफ़्तगू पकी हूंदी हुई, खेसि कचो ॻाल्हाइणु कतई कोन ईंदो हो। हिन खे लुचर क़िस्म जा लतीफ़ा ईंदा हुआ ऐं नई वरी हू अजायो कंहिंजा कुल्हा दॿाए वॾा वॾा टहका छींदो हो। गुज़िरियल साल असांजो नाइब कासिद सिद्दीक़ चाचा गुज़ारे वियो हो। अदा जमाली ॻाल्हि ॻाल्हि ते चवे, अदा महमूद बाक़ी 2 महीना बचा हुअसि रिटायरमेंट में, अॻु में ई मोकिलाए वियो, छा थिएसि हा, जे पहिरीं रिटायरमेंट वठे हा या छा थिए हा, या खेसि 2 महीननि जी ज़िंदगी मिली पवे हा। 1 साल जे अंदरि पाण मोकिलाईंदड़ खे उहो अहसासु न हो त सिद्दीक़ चाचा खे त 2 महीना हुआ, पाण त उन तारीख़ खां 2 ॾींहं पहिरीं मोकिलाईंदो। तंहिं ज़माने में ख्वाब नगर मुसलसल शाया थींदो हो। हिकिड़ो आलम अहिड़ी हालत लाइ बि लिखण लाइ सोच कई वई, जॾहिं माण्हू सर्विस में गुज़ारे वञे थो ऐं हालात जी दरी बंदि थियणु शुरू थिए थी, उन सॼे अमल लाइ हिन मूंखे हिमथायो। कालम अधु लिखिजी बि वियो हो, पर अलाए छो उहो सभु ईअं न थी सघियो हो। शायदि उहो सभु हाणे थियणो हो। अव्हां अरबाब अख्तियार आहियो साहिबाने ज़माना, मौलाए कुल जलशानहू अव्हां जे वागुन में ताक़त रखी आहे। छा अव्हां अहिड़ो को कानून वाज़े नथा करे सघो जंहिंसां हाज़िर सर्विस वफ़ात कंदड़ जे ख़ानदान जो को सहारो थी पवे? मञिजे थो त कनि इदारनि में औलाद खे नौकरी बि ॾिनी वञे थी, पर सभई त औलादमंद बि न आहिनि न, ऐं किथे किथे उहो बि त थिए थो त औलाद माॻई एतिरो नंढो आहे जो नौकरी बि नथो करे सघे। हाणे जे उहो वजूद मोकिलाए थो त माण्हू त वियो, मथां वरी वाजिबात बि तक़रीबन अधो अधु मिलनि। जेतिरो रिटायर थींदड़ 12 लख खणंदो, जीअरो रिटायर थींदड़ 12 लख खणंदो त नौकरीअ जे फ़ौतीअ खे 7-8 लख मस मिलंदा। उहो छा जो कारनामो आहे? उहा कहिड़ी मञता आहे? छा उहो सभु अव्हां नथा मिटाए सघो साईं? छा ईअं थी नथो सघे त नौकरी दौरान वफ़ात कंदड़ जे ख़ानदान खे बि साॻियो ई फ़ाइदो मिले? रस्मूं ऐं नुक़्ता बदिलाए सघिबा आहिनि, उहे सहूलतुनि खे साम्हूं रखंदा आहिनि। छा असीं रोंदड़ नेणनि, ॿरंदड़ सीने ऐं लर्ज़ंदड़ हथनि लाइ कुझु बि नथा करे सघूं? सिद्दीक़ चाचा लाइ सोचियल उहो सॼो गुमान अदा जमालीअ जे मरते ते ॿाहिरि निकितो आहे। सॼी उमिरि ॿियनि लाइ मुहबतूं विरहाईंदड़ पारां कलम जे सीने मां कढियल हिन पैगाम जो सवाब बि यकीननि खेसि ई मिलणु घुरिजे। जेकॾहिं उहो सभु ईअं थी वञे त अलाए केतिरा रूह शाद थींदा। थी सघे थो उन्हनि मां असां ऐं अव्हां बि हिकु हुजूं। अदा जमाली असां सभिनी खां सीनियर हो, असीं सभु खेसि अदा जमाली सॾींदा हुआसीं। कुझु मीज़बान शायदि खेसि रुगो जमाली बि सॾींदा हुजनि, पर छाकाणि त पाण अदा करे मुखातिबु थींदो, उन करे वरंदीअ में बि खेसि अदा ई पले पवंदो। सो ला मौला जमाली साहिबु अदा जमाली ई थी वेंदो। जिन खे माइक्रोफोन जी सुध आहे उन्हनि खे अंदाज़ो आहे त हिननि हिकु अहम आवाज़ खां मोकिलायो आहे। रेडियो जा सरकारी अमलदार बेस आहिनि ऐं उज़र खाईअ लाइ वक़्तु नथा कढी सघनि। जेकॾहिं हिननि वटि अहिड़े ख़ाल जी पूराई लाइ के बरगर आवाज़ मौजूदु आहिनि त उहा संदन भुल आहे, छाकाणि त दिलि जे हुज़ूर सां इंसाफ़ जी मसनत ते वेही हर कंहिंखे ख़बर पए थी त घणे वीह सौ आहे ऐं केतिरो नुक़सानु थी चुको आहे। हिननि समातुनि में हू बखर जमालीअ में कंहिं घाटे वण जी छांव हेठि आसूदाए ख़ाक थी चुको आहे। उहो मुश्कबार चहिरो हाणे नज़र न ईंदो। उहो भाकुर हाणे गर्मीअ जी मुंतक़िली कोन कंदो। उहा तवील अंदाज़ वारी लिखत हाणे को बि लाग बुक कोन भरींदी ऐं उहो माइक्रोफोन आवाज़ जे उन ख़ूबसूरत सदा खे हाणे भाकुर में भरे न सघंदो जंहिं लाइ ब्रॉडकास्टिंग जो मयार इस्तेमालु थिए थो। दुनिया अज़हद ज़ालिम आहे, सॼो कारवार हलंदो रहंदो। ईअं थोरो ई आहे त कुझु रुकिजी वियो आहे। उहे ई नशरियात जा घट हूंदा ऐं असां जूं लूहूं हूंदियूं हाणे उन कुर्सीअ ते को ॿियो वेहंदो जेका ड्यूटी रूम में रखियलु आहे। हूअं बि अदा जमालीअ जी रिटायरमेंट खां पोइ बि त को ॿियो उते अची वेहे हा न, पर उन तब्दीली ऐं हिन हादसे में ॾींहं राति जो फ़र्क़ु आहे।
ॿियो को ॼाणे न ॼाणे, असीं सभु मिज़मान जेके संदसि फातिह ते शरीक हुआसीं उहो यकीन सां ॼाणूं था त रेडियो स्टेशन ते सुबुह जे महिल ड्यूटी ऑफिसर जी कुर्सी भली उते ई हुजे, असांजे मोहबत जी कुर्सी अदा जमाली पाण सां खणी वियो आहे। ख़ुदाए बुज़ुर्ग बरतर संदसि मरकज़ खे कुशादो करे ऐं संदसि दरजात बुलंद करे। आमीन। हू धणीअ ॾे वञी चुको आहे ऐं बेशक असां सभिनी खे बि ओॾां ई हलणो आहे। छपियल 6 अगस्त 2006 ईस्वी।